अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में पहिरीं T20 मैच अॼु नोटिंगम में खेॾी पई वञे। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में पहिरीं T20 मैच अॼु इंग्लैंड जे शहर नोटिंगम में खेॾी वेंदी। मैच पाकिस्तानी वक़्त मुताबिक़ 10:30 ते शुरू थींदी। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में पहिरीं T20 मैच अॼु नोटिंगम में खेॾी पई वञे। मैच पाकिस्तानी वक़्त मुताबिक़ अॼु राति 10:30 ते शुरू थींदी, जॾहिं त क़ौमी टीम तरफ़ां सीरीज़ में कामयाबी लाइ भरपूर प्रैक्टिस सेशन बि कयो वियो आहे। T20 सीरीज़ में सुठी रांदि जो मुज़ाहिरो करे सीरीज़ पंहिंजे नाले कंदासीं, मोहम्मद हफ़ीज़ पुरुमीद नज़र अची रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में T20 सीरीज़ जी पहिरीं मैच अॼु नोटिंगम में खेॾी वेंदी। मैच पाकिस्तानी वक़्त मुताबिक़ अॼु राति 10:30 ते शुरू थींदी, जॾहिं त क़ौमी टीम तरफ़ां सीरीज़ में कामयाबी लाइ भरपूर प्रैक्टिस सेशन बि कयो वियो आहे। मोहम्मद हफ़ीज़ जो चवणु आहे त T20 सीरीज़ में बहितरीनु रांदि जो मुज़ाहिरो करे सीरीज़ पंहिंजे नाले कंदासीं।